हालाणी वह पासेवार इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं बरसातुनि फसलनि खे तबाह करे छॾियो। बरसात सबबि वण ऐं ॿिए फसलनि खे ज़बरदस्त नुक़सानु पहुतो आहे। ज्वार, तिर, वण, ग्वार ऐं कम जे फसलनि में पाणी बीहण करे फसल किरी ऐं सड़ी पिया आहिनि, जंहिं जे करे आबादकारनि खे वॾो नुक़सानु पहुची वियो आहे। मुतासिर आबादकारनि क़ाबिल ख़ासकेली, हिज़्बुल्लाह चांग, लियाक़त अली ख़ासकेली, सरदार रिंद ऐं ॿियनि ॿुधायो त अॻु पाणी जी खोट सबबि फसलनि जे घटि पोखाई थी आहे। ॿियो वरी महांगाई ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। मथां वरी बरसात सबबि असांजा फसल तबाह थी विया आहिनि। असां अनाज मंडी जे सेठनि खां ॿिज ऐं भाण कर्ज़ ते खणी फसल पोखिया हुया। हाणे त कर्ज़ बि न लही सघंदो। ॿारनि जो पेट किथां पालींदासीं। हिन वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत खां मुताबिक़ बरसात सबबि थियल नुक़सान जो इज़ालो करे ढिल ऐं आबियानो माफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।